बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम या अली मदद अब मौजूद सदा है सूरजी वाढोड़ भाई जेका अथन जीअ में सलिन न साई ओड़ की आई गोलियो लहन गालड़ी जीता जैसा सिंध जे हिकिड़े मायानाथ शहर साईं जो सदन पहिरियों पेशो प्राइमरी उस्ताद जो पेशो हूंदो आहे बेगबर पेशो हूंदो आहे जेको क़ाबिल इज़त आहे। ही हज़ार हिननि जे आङुरियुनि मां सर्टिफिकेट शाया थिया हूंदा ऐं हिननि हज़ारे तादाद में सिंध जे नौजवाननि जोधे जवाननि खे तालीम सां हिननि नवाज़ियो ऐं साईं सिंध जा हिकिड़ा बिल्कुलु बहितरीन जी चइजनि ईअं हिकिड़ा अवामी शहर आहिनि। साईं जिन जी तबियत सही न आहे, तक़रीबन कुझु टाइम खां वठी शुगर जे आदे में मुबतला आहिनि। उनजे करे साईं ॿाहिरि निकिरण खां थोरो एहतियातन तौरु हिकिड़ी खट ते पंहिंजी बैठक ते वेठा आहिनि। फ़ोन ते राब्तो थींदो रहियो पर काफ़ी टाइम खां पोइ असां तयारियूं कंदे कंदे अॼु असांजी इहा ख़ुशनसीबी आहे, असांजे लाइ एज़ाज़ आहे जो मां फ़क़ीर माशूक़ रिन दरगाह ॾाढा हज़रत जो हिकिड़ो तमामु नंढिड़ो यकतारे जो सूफ़ी सिंगर दिलि चयो दिलि उबाक थियो त बाबा अॼु साईं गुलाम मुस्तफ़ा लहरी साहिबु अबेराई शहर सां मुलाक़ात कजे, हुन सां तबियत जो हाल अहिवाल पुछा कजे त इन इहो हौसला अफ़ज़ाई थी वेंदी। इहा असांजे पुछण ते ई हिन जी बीमारी में कमी अची वेंदी। इंशाअल्लाह इहा असांखे तवका आहे। साईं जे आस्थाने ते वेठा आहियूं। हाणे साईं जो हिकिड़ो काफ़ी आहे आस्थान राग कोहियारी मां, उहा दिलि चए थी साईं जी चॉइस ते असां तव्हां दोस्तनि जे साम्हूं हुंगारे गुनगुनाए पंहिंजे बेसुरी आवाज़ में जेको बि हाल आहे तव्हां सॼणनि जे ॾाढो पेश कयूं था। जेही जात ही कभी बानी बारो चलती हुजत होत पुनो असी कमेणी के ही ओ हुजत होत पुनो असा मुकमेणी के ही मियां पूजा पायन पीर में ऐं त जुतीअ न जे ही असल आरी जाम जे पले ऐं कई विसारे वेही तन के कीअं रहां ओ लती चल सिंधड़िया बाद हुजे लजो पेरो पुनल जो पेरो अवेरो आऊं थी बूढ़िया भितर में जो पेरो ओ किचन मोसा कन रहाई ओ किचन मोसा कन रहाई मनो हुयन मेरो अवेरो मन हुयन मेरो अवेरो आऊं थी पई बोया विदर में कुनल जो पेरो ओ मूंखे सम्झी ईअं छॾे विया ओ मूंखे सम्झी ईअं छॾे विया किन्नू को केरो अवेरो किन्नो को केरो अवेरो आऊं थी गोड़िया विदुर में कुंडल जो पेरो ओ मुस्तफ़ा दाहिरी हबेराइयते ओ मुस्तफ़ा दाहिरी हबेराइयते कंदो फज़ल जो फेरो अवेरो कंदो फजुल जो अवेरो आऊं थी गोड़िया विदुर में कुंडल जो पेरो
फतेह होना या बजाया आप ये देखे रहा भाई